नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, दहशतगर्द ट्रोड़ अदालत पारां 3 क़त्लनि जे 6 जवाबदारनि खे सज़ाऊं। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एन ज़फ़र ट्रगड़ मूजिब दहशतगर्द ट्रोड़ अदालत नौशरो फिरोज़ जे जज मोहम्मद बख्श पंवर जी अदालत क़त्ल केस साबित थियण ते 2 जवाबदारनि ज़फ़र लंजार ऐं साईं बख्श लंजार खे 2 भेरा उमिरि क़ैद ऐं 20 लख रुपया सज़ा ॿुधाई वई आहे, जॾहिं त 4 जवाबदारनि निज़ामुद्दीन, मिर्ज़ा लंजार, मंठार ऐं रहमतुल्लाह खे 10 साल ऐं 17 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। उन सां गॾु जवाबदारनि खे 13 ॾींहं में पिणु 5 साल सज़ा ॿुधाई वई आहे। ॾोह साबित न थियण 3 जवाबदारनि पुनल, पांधी ऐं अलावरायो खे बाइज़त बरी पिणु कयो वियो आहे। वाज़िह रहे त 2018 में जवाबदार नवान जतोई भरिसां पाणी जे वारे तां गुलशेर, गौस बख्श ऐं गुलबेग खे क़त्ल कयो वियो हो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।